आही सिंध महजी मां दिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में डाउन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं यंग सोशल रिफॉर्मर्स खिपरो पारां अॼु खिपरो जे मेन चौक ते सिंध मुंहिंजी माउ पारां ॾिनल सक़ाफ़ती सॾ जी मोट में मेणबतियूं ॿारे सिंध खे भरपूर भेटा पेश कई वई है। इन मौक़े ते लोक फनकार जाम सोलंगी यकतारो चपड़ी ते सक़ाफ़ती क़ौमी गीत ॻाए भरपूर दाद वतियूं ऐं सरवण मिठू पारां हिन जन्म हुन जन्म खे मारवाड़ी में ॻाए वाह वाह कराए छॾी। जॾहिं त स्कूल जे ॿारनि क़ौमी गीत ते डांडिया डांस पेश करे दादू वतियूं। इन मौक़े ते यंग सोशल रिफॉर्मर्स खिपरो जे अॻवान ऐं मासूम मुस्तफ़ा कुंबर, मंसूर कुंबर, गुलामला गुल, मेहरान कुंबर ऐं मोहम्मद जुमन कुंबर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सक़ाफ़ती ॾियारो असांजे लाइ क़ौमी ईद जी आहे, इन करे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। डाउन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं यंग सोशल रिफॉर्म पारां अॼु खिपरो में सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां सक़ाफ़ती जेका राति शुरू थी चुकी आहे, इन जी शुरूआति, इन जो आगाज़ असां ॾिया ॿारे, मेणबतियूं ॿारे, गुलनि जहिड़ा मैसूम ॿारड़ा ऐं नींगरियूं शही चौक खिपरे में पहुता आहिनि। ऐं असांजो हीउ अॼोको ॾींहुं जेको आहे क़ौमी सक़ाफ़ती ईद तौरु आहे। असां सॼी सिंध मुरके पई, सॼी सिंध जरके पई। अचो त इहो ॾींहुं ख़ुशी वांगुरु निमा वांगुरु कलायूं, ईद वांगुरु मल्हायूं। अॼु असांजे पूरे घरनि में सिंधी जेके माण्हू आहियूं उन्हनि घर में सिंधी ताम तयारु थिया आहिनि। बाक़ाइदा सां असां अॼोको ॾींहुं ख़ुशी जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पिया। सॼी सिंध खे सक़ाफ़ती ॾींहं जी शुरूआति जूं वाधायूं हुजनि। सोशल रिफॉर्मर्स एंड डाउन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन के ताउन सां क़ौमी ईद सिंध जो कल्चर डे सेलिब्रेशन के सिलसिले में अॼु बाक़ायदा सक़ाफ़ती ॾियारे जूं जेके तक़रीबूं आहिनि उन जी शुरूआति जो आगाज़ कयो वियो आहे। खिपरो शहर में हर साल जीअं असां इन सक़ाफ़ती ॾियारे खे सेलिब्रेट कयूं था, उन सिलसिले में ही डाउन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं यंग सोशल रिफॉर्मर्स के ताउन सां सक़ाफ़ती ईद जी सेलिब्रेशन जी बाक़ायदा आगाज़ कयो वियो आहे। एकता तकरीबन जेके खिपरो में शुरू थी चुकियूं आहिनि उन सिलसिले में डाउन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन खिपरो राइटर्स फोरम ऐं वायसर तरफ़ां खिपरो शहीद चौक ते असां जेको आहे मेणबतूं ऐं ॾिया ॿारे जेको सिंध सां सक़ाफ़ती ॾियारे हवाले सां असां भेटा पेश कई आहे। ऐं खिपरो में एकता तकरीबूं शुरू थी चुकियूं आहिनि। हीअ असांजी क़ौमी ईद जो ॾींहुं आहे ऐं इनखे असां हर साल भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। ऐं असां पूरी सिंध ॾिसो, पूरी सिंध जरके पई, पूरी सिंध मुरके पई ऐं पूरी सिंध में जेके अजरकनि टोपियुनि सां ईद जो समा आहे ऐं पूरी सिंध में हींअर जेके रोज़ ॾिया ॿारे सिंध सां जेका आहे मोहबत जी भेटा पेश कई पई वञे। असां बि अवामी न्यूज़ खिपरो तरफ़ां जेको एकता तकरीबन जो ऐलान कयो उन्हनि जे सिलसिले में असां हीअ तकरीब कोठाई आहे ऐं असां उन्हनि सां गॾु आहियूं। जीअं त सिंधी मीडिया तरफ़ां सक़ाफ़ती ॾियारो 6 डिसंबर ते मल्हायो सुभाणे वेंदो समूरी दुनिया में, पर अॼु खिपरो में हिकु ॾींहुं पहिरियां अॼु राति जा मंज़र तव्हां ॾिसंदो, हितां जा ॿारड़ा, मासूम, ॿुढड़ा, शागिर्द, तोड़े उस्ताद सभई सिंधी सक़ाफ़ती लिबास में मलबूस थी ऐं पंहिंजे सक़ाफ़ती शयुनि खे दुनिया ॾाढो उजागर कनि पिया ऐं खिपरो वासियुनि पंहिंजे ज़िंदा हुजण जो सबूत ॾिनो आहे ऐं पंहिंजी सक़ाफ़त सां मोहब्बत हुजण जो सबूत ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।